श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल सां मां पायल भारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी कयां ऐं तव्हांखे शाबाश थी ॾियां कि तव्हां मुंहिंजे हिन असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल खे एतिरो प्यार ॾिनो आहे, दुलार ॾिनो आहे ऐं घर घर ताईं पहुचायो आहे। चवणी आहे न कि असांखे अगरि कुझु ज्ञान खपे त असीं पंहिंजे माता पिता खां या कंहिं टीचर खां, टीचर यानी मास्तर या मास्तराणी खां वठंदा आहियूं, पर अगरि असांखे भॻवान जी भक्तीअ जो ज्ञान खपे त उन जे लाइ अहिड़ा गुरू आहिनि जेके पंहिंजे ज्ञान जे भंडार सां, पंहिंजे भंडारे मां घणो ई कुझु ज्ञान कढी करे असांखे सम्झ ॾींदा आहिनि। अॼु मां तव्हांखे मुलाक़ात करायां थी असांजी माता जी। मूंखे इंट्रोडक्शन ॾियण जी काई बि ज़रूरत न, छो जो हिननि जो जेको खिलियल हसमुख चहिरो आहे उनजी मां छा दात ॾियां। मां हिननि खां सुवाल बि पुछंदसि, पर छा अॼु अगरि जे सुवाल तव्हां खां बि मां पुछां त तव्हां छा मूंखे कमेंट में आंसर लिखी मोकिलींदा कि असांजे हिन, मां त गुरू मां थी चवां, घणी माता जी चवंदा आहिनि, हिननि जो शुभ नालो, सुठो नालो कहिड़ो आहे? मां न ॿुधाईंदसि, छो जो मां ॾिसणु थी चाहियां, सम्झणु थी चाहियां, ॿुधणु थी चाहियां कि असांजे हिन माता जीअ जो नालो छा आहे। जय झूलेलाल। हरे कृष्णा। मूंखे पहिरीं त ॿुधाए, तव्हांजो हीउ जेको हसमुख चहिरो आहे, हमेशह तव्हां पिया खिलंदा रहंदा आहियो, उनजो आख़िर राज़ कहिड़ो आहे? पहिरीं त मां तव्हांखे धन्यवाद ॾियां कि तव्हां असांखे हिते सॾु करायो आहे ऐं तव्हांजे करे जो ॿियनि केतिरो हिन ज्ञान जी जानकारी थींदी, त हुन लाइ तव्हांखे इलाही धन्यवाद। त हाणे तव्हां जेको प्रश्न पुछियो आहे कि चहिरे में, इहो सभु भक्ति जो प्रभाव आहे। माण्हू खिलंदो, मुस्कुराईंदो आहे, ख़ुशि कॾहिं रहंदो आहे जॾहिं हुनखे कोई ॻाल्हि जो भय न हूंदो आहे। छोकी हर को अॼुकल्ह भय में पियो अचे, डप में पियो अचे। हा, त जॾहिं कोई भय आहे कोन, मुस्कुराईंदो ई रहंदो, त मीन्स नो टेंशन, त चिंता कोन्हे, माण्हू खिलंदो। त असां चिंतन में लॻा पिया आहियूं भॻवान जे, हिन लाइ चिंता कोन्हे। तव्हां त इहो सच चयो, पर कॾहिं कॾहिं के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि चिंता हुजण खां पोइ बि खिलंदा आहिनि, उनजो जवाबु छा? चिंता हुजण खां पोइ बि उहो थींदो आहे। एक्चुअली आर्टिफिशियली बि असां प्रैक्टिकल ॾिसूं त संसार में मिलूं था, कयूं था, कि असां पंहिंजो मौरोज़ पंहिंजी तकलीफ़ छो ई करियूं, ज़ाहिर करियूं, त मुस्कुराईंदा पिया आहियूं, बट अंदरां ॾाढो तकलीफ़ में हूंदा आहिनि। संसार में सभु तकलीफ़ में आहिनि, अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे, परंतु हिकु निर्भय जीवन जेको थींदो आहे उहो भक्ति सां ई मिलंदो आहे, जेको अंदरां ई माण्हू खे प्रसन्नता प्रदान कंदो आहे। सही ॻाल्हि आहे। मूंखे हाणे तव्हां खां पुछिणो आहे कि हमेशह चयो वियो आहे कि भॻवान खे भोग लॻाए करे प्रसाद खाइबो आहे, पोइ ईअं छो? सिंपल आहे, लॉजिक है, लॉजिकली तव्हांखे एक्सप्लेन करे सघां। अॼु भॻवान खे असां भोग लॻाए करे छो चवंदा आहियूं? असांजे उपनिषद में लिखियो, जीवो जीव समी, हिकु जीव ॿिए जीव जे मथां डिपेंडेड आहे, हिकु जीव ॿिए जीव खे खाई करे बि जीवन यापन कंदो आहे। त असां जॾहिं चऊं था कि भाई असां वेजिटेरियन आहियूं, इट्स नॉट अ बिग डील, बांदर बि वेजिटेरियन हूंदो आहे न। त ख़ाली वेजिटेरियन थियणु इट्स नॉट दैट कि भाई हाँ बच्ची का बने थी न। एक्चुअली हर शइ भॻवान जी आहे हिन संसार में, त भॻवान जो ॾिनल आहे, त भॻवान खे अर्पण करे जॾहिं असां खाऊं था प्रसाद, त हुन में जेको आहे उहो सैंक्टिफाइड फूड थी वेंदो आहे। अच्छा, त हुन में जेके कलमश थींदा आहिनि, अॼु केरु चवंदा आहिनि नॉनवेज में पाप आहे, नॉनवेज खाइण सां पाप आहे, त हिननि जेको बि असां खाऊं था भाॼी भुॼी प्लांट्स वग़ैरह, हुन में बि प्राण आहे, ठीकु आहे, पर हू लो लेवल जो आहे, कॉन्शियसनेस हुननि जा ई थींदा आहिनि, ऐं जानवरनि जा कॉन्शियसनेस वधीक, मनुष्य जा अञा वधीक। ही कॉन्शियसनेस लेवल जेको आहे भागवत में सम्झायो त जंहिंजी जेतिरी कॉन्शियसनेस घटि हूंदी आहे
अगरि हुन जो पाप घटि हूंदो आहे, हाँ पर पाप हूंदो आहे। हाँ त हीअं प्लांट्स वेजिटेबल्स जेको बि असां खाऊं था, तो भले लो कॉन्शियसनेस आहे, हुन में पाप घटि हूंदो, पर वरी बि असांखे भॻवान ॾिठो बि, मां पहिरीं चयो हिकु जीव ॿिए जीव खे खाई करे ई हिन जीवन में रही सघे थो। बिल्कुलु। त हुनखे भॻवान खे जॾहिं असां ऑफर था करियूं त हू सेंटिफाइड थो थिए। भॻवान हुन में जेके बि दोष हूंदा आहिनि उहो हरण करे वठंदा आहिनि। अच्छा त गीता में बि भॻवान श्लोक चयो आहे, 4th चैप्टर में, यज्ञ शिष्ट अशन संतो मुच्यन्ते सर्व किल विषय कुंजते ते तु अगम पापा ये पचन्ति आत्म कारणा। श्लोक जो मतिलबु आहे कि भॻवान चए थो यज्ञ शिष्ट अशन संतो, जेके संत हूंदा आहिनि, जेके भक्त हूंदा आहिनि, उहे भॻवान खे अर्पण करे भोग खाईंदा आहिनि। ऐं जेके माण्हू ईअं ई पंहिंजे लाइ ठाहींदा आहिनि ऐं पंहिंजे लाइ खाईंदा आहिनि त हू निश्चित रूप सां पाप खाईंदा आहिनि। ऐं उहो पाप जो लेवल चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे, पाप पाप आहे। त असांखे त हिन संसार में रहणो आहे, हिन शरीर खे पालण लाइ करे खाइणो पवंदो, त खाइणो पवंदो, त इहो थोरो पाप बि जेको आहे उहो बि असांजो ऑफरिंग करण सां। तॾहिं त चइबो आहे कि असांखे गुरूअ जी ज़रूरत आहे, बिकॉज़ बिना गुरूअ जे ज्ञान किथां मिलंदो। माता जी जीअं त ही दामोदर जो महीनो आहे ऐं घणनि ई सिंधी घरनि में दीपदान कयो वेंदो आहे, ऐं त मूंखे इहो ई मन में सुवाल आहे कि छो कबो? सुठो प्रश्न आहे ऐं सुठे टाइम में तव्हां पुछियो आहे। हले ई पियो, अञा कुझु ॾींहं बाक़ी आहिनि। त इहे दीपदान असां हिनखे चवंदा आहियूं दीपदान फेस्टिवल आहे, सॼे महीने जो, सॼो कार्तिक महीनो। त तव्हांखे ख़बर आहे कार्तिक महीनो सभिनी खे ख़बर आहे, इट इज़ वेरी ऑस्पिशियस। असां कोई बि अगरि हिकिड़ी बि स्पिरिचुअल एक्टिविटी करियूं था, आध्यात्मिक कोई बि एक्टिविटी सेवा करियूं था, उन जो 1000 गुना फल वधीक मिलंदो आहे। अच्छा, हिन महीने में हा, माना ॿियनि महीननि जी अपेक्षा हिन महीने में 1000 गुना फल वधीक। त हिन महीने में भॻवान इहा लीला कई, दामोदर दाम बंधन लीला। त भॻवान हिन लीला में ॾेखारे कीअं मां पंहिंजे भक्त जे वश में अची वञा। त जॾहिं असां भॻवान खे उन भॻवान खे यादि कंदे भई हा भॻवान प्रेम जे वश में आहे, त प्रेम जे वश में जॾहिं भॻवान अचे थो त हुन लीला खे असां यादि करे सिमरन करे जॾहिं असां दीप ॾेखारींदा आहियूं भॻवान खे, त उहो हिकु दीप भॻवान हुन सेवा खे एतिरो वॾो करे एक्सेप्ट कंदो आहे। छो कि भॻवान खे ख़बर आहे कलयुग आहे, माण्हुनि खे टाइम कोन्हे, माण्हुनि खे अध्यात्म में स्पिरिचुअल में कोई इंट्रस्ट कोन्हे। परंतु अगरि अध्यात्म में स्पिरिचुअल में इंट्रस्ट कोन्हे, अगरि ही जीव ईअं ई पंहिंजे जीवन यापन कंदा त हिननि जो उद्धार कीअं थींदो, हिननि खे मोक्ष कीअं मिलंदो, ही मूं वटि मुंहिंजा ॿार मूं वटि वापसि कीअं ईंदा। त भॻवान हिन महीने में इहो मतिलबु सेल ऑफर रखी अथसि कि ये न केर प्रकारे केर बि अचे ऐं मूंखे हिकु दीप ॾेखारे सिर्फ़ु, त मां हुनखे केतिरा गुना फल, थाउज़ेंड्स ऑफ ऐड करे मां हुनखे जो फल ॾींदसि, त हुनजो स्पिरिचुअल बैंक बैलेंस ठही वेंदो। पोइ हू धीरे धीरे अॻियां प्रोग्रेस कंदो। त मिशन वही आहे भॻवान जो पंहिंजे ॿारनि खे पाण वटि वापसि रखंदो। त भॻवान इहो दीपदान हिन लाइ ई एक्सेप्ट कंदो आहे कि भई तव्हां ॾिसंदा आहियूं घर घर में वञी करे जीअं असां दीपदान कराईंदा आहियूं, त घणेई माण्हू एज़ इन्विटेशन मिलियो आहे वेंदा आहिनि ऐं जस्ट ठीकु आहे वञूं था, कीअं बि करे भॻवान चए थो बसि मूंखे हिकु दीप ॾेखारी न, बसि मां हाणे हिनखे ऐं मां हिन जो हाणे आध्यात्मिक जो आहे स्पिरिचुअल बैंक बैलेंस ठाहे रखंदो। छोकी पुण्य जो बैलेंस जेको ठहंदो आहे, असां जेके सुठा कर्म कंदा आहियूं उन जो जेको बैलेंस ठहंदो आहे उहो असांखे सुठो मिली करे ख़तमु थी वेंदो आहे। परंतु अगरि स्पिरिचुअल कोई सेवा करियूं था असां, त हुन जो बैलेंस ठहियो ई पियो हूंदो आहे हमेशह। त भॻवान ई असांखे हिन महीने में ऑप्शन ॾिनो आहे, हिकु सेल ऑफर ॾिनी अथसि कि भाई कोई बि हिकु ॾीओ बि जस्ट ऑफर कंदो त मां हुनजो, छोकी ॾीओ जेको थींदो आहे ज्ञान जो प्रतीक आहे, रोशनी है। रोशनी है। दीप मतलब पंहिंजे पाण खे भस्म करे ई ॿिए खे रोशनी ॾिए। हाँ, त हिन लाइ करे जॾहिं भॻवान खे दीप ॾेखारो त असांजे अंदरि जेको अज्ञान जो अंधकार आहे, हाँ, उहो अंधकार ख़तमु थींदो ऐं ज्ञान जी रोशनी प्रज्वलित थींदी। अच्छा,
हिन लाइ करे भॻवान हिन महीने में ठीकु आहे, कंहिंखे न बि ख़बर हुजे न, जस्ट ईअं ई ऑफर बि कई, आई एम सेटिस्फाइड, आई विल टेक इट वेरी वेल। मतिलबु भॻवानु नंढी शइ खे वॾो खणंदो आहे ऐं संसार में वॾी शयूं पंहिंजे लाइ करे वठो, ऐसा न करे वठो, उहो चीज़। तव्हां हिकिड़ी हाणे जीअं ॻाल्हि कई कि पंहिंजा सुठा कर्म करणु खपनि, मां इहो ई चवणु थी चाहियां कि अगरि मां पंहिंजा सुठा कर्म कयां थी, कंहिंखे ॾुखायां नथी, तकलीफ़ नथी ॾियां, कंहिंजे लाइ कुझु घटि वधि नथी ॻाल्हायां, पर मां भॻवान खे नथी मञां, त पोइ छा मां ग़लति आहियां? हा, ग़लति त बिल्कुलु ई कोन्हे। ॿ कर्म आहिनि, सुठा ऐं बुरा। त सुठा कर्म अगरि केरु करे थो, कंहिंजी हेल्प करे थो, कुझु बि करे थो, त ही सुठा कर्म असांखे करण लाइ सेखारनि पिया आहे। कंहिं ॿुधायो आहे? असांखे शास्त्र था ॿुधाइनि। हा, शास्त्र ॾिनो कंहिं आहे? अच्छा, भॻवान ॾिना। हा, अॼु मां कोई पंहिंजे ॿार खे इंस्ट्रक्शन्स ॾियां, मुंहिंजो ॿार हुन इंस्ट्रक्शन्स खे फॉलो पियो करे, बट मूंखे ॻाल्हियूं न पोइ ॾे, त हुन इंस्ट्रक्शन्स हुनजो छा पियो आहे? हुनखे अहंकार थींदो। अॼु मां बि चवंदा ॿार खे हीअं कर हीअं कर, ऐं हू चवंदो ॾिस मां पियो करे, मां पियो करे। त ख़ाली सुठा कर्म करण सां अहंकार बि थींदो आहे, गॾु ई गॾु हिन भव सागर जे बंधन मां उहो कॾहिं ॿाहिरि न निकिरी सघे। सुठा कर्म त सभिनी खे करणा आहिनि, पर ही सुठा कर्म करण लाइ बुद्धि, ज्ञान, मेहनत, स्ट्रेंथ, पावर जेको बि कंहिं ॾिनो आहे, भॻवान गाइडेंस कंहिं ॾिनो आहे? भॻवान। त हुन खे भुलिजी करे असां चऊं कि असां सुठा कर्म कंदासीं, माण्हू बसि ईअं ई हले त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त हीअ थियो हिकु अहसान फरामोशी वारी। सही ॻाल्हि आहे। त हिन लाइ करे सुठा कर्म करणा आहिनि, पर भॻवान खे रखी करे कि हर सुठा गुण भॻवान में आहिनि, उहो गुण जॾहिं असांखे ॾे थो तॾहिं असां सुठो करे सघूं था। माना भॻवान जी भक्ति बि ज़रूरी आहे। बिल्कुलु। ॿियो मां ॿुधो आहे कि ख़ासि करे कृष्ण भॻवान जी पंथ में, हरे कृष्णा, कि 16 माला जपणी आहे, पर अॼुकल्ह जे हिन घर गृहस्थीअ में केतिरी माताऊं ॾाढियूं बिज़ी आहिनि, पर उहे 16 माला जपे न सघनि, त पोइ छा था करे सघनि? हुनजे लाइ छा था चवणु? शुरूआत थोरे सां ई कबी आहे। हा, है न? त ईअं कॾहिं कोन थो थी सघे कि अगरि तव्हां भॻवान खे कुझु टाइम डिवोट करियो था, त भॻवानु असांजे लाइ 24 कलाक जो ॾींहुं आहे न, हा, उहो असांजे लाइ 48 कलाक करे छॾी, पर असांखे प्रायोरिटी ॾिसी करे उहो थींदो। अदरवाइज़ असांजो सॼे ॾींहं जा कम ख़तम ई कोन थींदा अगरि मां कुझु बि टाइम डिवोट न थींदा, त बि असांखे 24 कलाक घटि पइजी वेंदा। बट अगरि भॻवान लाइ असां टाइम कढूं था, त पोइ भॻवानु चाहे हुनखे एतिरो स्मूथली सभु कमु कराए थो कि हुनखे ख़बर बि कोन थी। हा, बट इहो ई आहे, माण्हू सोचे थो कि न मूं वटि त टाइम कोन्हे, पर अॼु जे टाइम में अॼु केतिरो समय असांजो मोबाइल में थो वञे। सही आहे। एतिरो असां रील्स ॾिसण, हीअ ॾिसण, फोन अची वञे कंहिंजो कलाकनि जो कलाक ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं पोइ असां चवंदा आहियूं कि असांखे टाइम ई कोन्हे। राइट, बिल्कुलु राइट। मतिलबु हीअ टाइम आहे, छो कान्हे? बिल्कुलु आहे। अगरि उहो ई कमु कोई ख़ासि कमु अची वञे त पोइ असां वटि टाइम आहे, के महिमान अची वञे त टाइम आहे, फोन अची वञे त टाइम आहे। बाक़ी भॻवान लाइ असां चवंदासीं टाइम कोन्हे। चवंदा आहिनि उहो हिकु शाइर सुठो चयो अथसि, जिसने वक्त को बनाया है, जिसने वक्त को बनाया है उसी के लिए वक्त नहीं है, तो तुम्हारा वक्त कैसे ठीक हो सकता है? सही। तव्हां सां ॻाल्हियूं करे मूंखे एतिरो सुठो बि लॻी रहियो आहे। आहिनि अञा दिमाग़ में घणेई सुवाल आहिनि, पर मां अञा हिकिड़ो सुवाल तव्हां पुछंदसि, पोइ वरी लॻे थो तव्हांखे वरी घुराइणो पवंदो, पर तॾहिं बि मूंखे इहो ॿुधायो कि देव ऐं देवता ऐं भॻवान में फ़र्क़ु छा आहे? देवी देवता ऐं भॻवान में फ़र्क़ु छा आहे? त अगरि सिंपल आंसर ॾियां त एतिरा स्टेट्स आहिनि असांजे इंडिया में, हर स्टेट्स में CM आहिनि, चीफ मिनिस्टर्स आहिनि, पर प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट हिकु ई आहे। ठीकु आहे, त ही सभु जेके बि डेमी गॉड्स आहिनि, जेके बि देवी देवता आहिनि, ही सभु ईअं ई आहिनि, अलॻि अलॻि मिनिस्टर अलॻि अलॻि शयुनि लाइ
नियुक्त कयो आहे भई ही कमु हिन जे फाइनेंस मिनिस्टर ही मिनिस्टर सभु अलॻि अलॻि आहिनि बट सभु कंहिंजे हुन में हलंदा आहिनि प्राइम मिनिस्टर जेको चवंदो जीअं असांजे बॉडी जा पार्ट्स अॼु असांजो हथु आहे पेर आहे अखियूं आहिनि नक सभु असां चवंदासीं ही अलॻि करियूं भई मुंहिंजी आङुरी पई आहे मुंहिंजी आङुरी खे तव्हां हीअ कंदा छो न तव्हां चवंदा न भाई रेवती माता जी आहिनि त भई सॼो हुनखे तव्हां ध्यानु ॾींदा है न त सॼे खे ध्यानु ॾींदा या बॉडी पार्ट्स खे ध्यानु ॾींदा त भॻवानु उहो ई आहे भॻवान जा अंग आहिनि देवी देवता हू पंहिंजो कार्य करण लाइ हुननि खे भॻवानु नियुक्त कयो आहे हू पंहिंजा कार्य वायु देवता वायु पियो ॾे सूर्य देवता सूर्य जी रोशनी पियो ॾे हिन लाइ करे अलॻि अलॻि इंद्र असांखे वर्षा पियो ॾे सभु देवता पंहिंजे पंहिंजे स्थान ते आहिनि सभु भॻवान जे अंदर में आहिनि कोई बि भॻवान खां स्वतंत्र विच में हिकिड़ो उटपटांग सुवाल पुछां थी मुंहिंजे लाइ उटपटांग ई आहे छो जो मुंहिंजे लाइ छो जो मां त चयोमांव तव्हांखे की मां हिननि ॻाल्हियुनि में ई कोन्हे है न कॾहिं कॾहिं तव्हां डांस कई आहे जो मन थियो आहे पुछणु हा डांस फाइनल कंदी आहे रोज़ भॻवान थींदी आहे उहो ई पोइ ईअं छो भला जॾहिं बि सत्संग थींदो आहे हरे कृष्णा मां घणेई सत्संग में वई आहियां पोइ सभई न डांस कंदा आहिनि उथी थी करे भला ईअं छो हा सिंपल आहे न अॼु तव्हां पंहिंजे मटीरियल लाइफ जी ॻाल्हि पुछो त छा आहे खाइण पीअण नचणु इहो ई त आहे न हा त स्पिरिचुअल लाइफ आध्यात्मिक जीवन में अगरि असां नचूं था भॻवान जे लाइ हा भॻवान जे अॻियां भई ख़ुशी सां अॼु तव्हां ॿाहिरि असां पार्टी वञूं त छो था भई ख़ुशी थी थिए ही हा। थिए भई तीअं भॻवान जी ख़ुशी लाइ जॾहिं असां डांस करियूं था त पोइ तव्हांजो पेर हीअं हले चाहे हूअं हले केरु खिलंदो कोन्हे छो त बसि ॾिस भॻवान जो हिन में केतिरो ई आहे न ऐं अगरि तव्हां पार्टी में हिन में नचो था त यू आर सो कॉन्शियस भई किथे मां ग़लति न करियां केरु ॾिसे पियो छा भॻवान जे अॻियां निर्भय मतिलबु भॻवान जेको बसि ही मुंहिंजे लाइ पोइ नचे न मां त बसि हिन खे गले लॻाईंदसि सही ॻाल्हि आहे अच्छा सो मुंहिंजे हिन डांस जे सुवाल खां पोइ हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल पुछां पई छो जो डांस मुंहिंजो डांस स्कूल आहे न त हिन करे डांस खे छॾे ई नथी हाणे इहो पुछिणो आहे की भक्ति जो असली मतिलबु छा आहे सुठो प्रश्न आहे माण्हू इन में ई कंफ्यूज़ थींदा आहिनि उहे सोचींदा आहिनि की जेके असां धर्म जा कमु करियूं पिया या पूॼा करियूं पिया पाठ करियूं पिया इहो ई भक्ति आहे भक्ति जो मतिलबु आहे प्रेम अॼु असां भॻवान खे पूॼूं था भॻवान जी आराधना करियूं था त सभु ठीकु आहे भॻवानु ग्रेट आहे भॻवानु ई सभु कुझु ॾींदो आहे भॻवानु अगरि न कंदासीं त भॻवानु नाराज़ थींदो डप वधीकतर माण्हू सभु डप जे मारे भॻवान जी पूॼा पर भॻवानु जीअं मां पहिरीं ॿुधायो दामोदर लीला भॻवानु प्रेम सां प्रसन्न थी हू चए थो डप सां न केरु अगरि मुंहिंजे प्रेम सां मूंखे प्रेम सां चाहे थो त हुन में मूंखे ॾाढी ख़ुशी थी अॼु ब्रजवासी भॻवान खे प्रेम सां ई कंदा हुआ हीअ मुंहिंजो सखा आहे हीअ मुंहिंजो मित्र आहे हीअ मुंहिंजो पुटु आहे ईअं करे हुनखे बि मतिलबु हिकु संबंध जोड़े ऐं प्रेम सां त भक्ति जो अगरि शॉर्ट में मतिलबु सम्झो त प्रेममयी सेवा ई भक्ति आहे ईअं सेवा न प्रेम सां मां पंहिंजे ॿार खे या पंहिंजे घर जे वॾनि खे मां कुझु बि करियां थी त हिकु प्रेम सां करियां थी उहो स्नेह सां मजबूरी अॼु जे टाइम में त सभु अलॻि ॻाल्हि आहे त ईअं मजबूरी सां अगरि करियां थी त भॻवानु हिन में ख़ुशि थी थिए त भक्ति जो मतिलबु आहे मूंखे कुझु बि करिणो पए मां त भॻवान सां प्रेम करियां थी हुन लाइ मां चाहे कुझु बि करिणो पए मां कंदसि छोकी जंहिंसां प्रेम थींदो आहे हुन जे लाइ कोई पाबंदी न हूंदी आहे चाहे ॾींहुं हुजे चाहे राति हुजे चाहे सुबुह हुजे कुझु बि हुजे मां एनी टाइम हुन लाइ प्रेज़ेंट भक्ति जो मतिलबु इहो आहे हा भक्ति जी शुरूआति कीअं कजे हा उहो ॿुधायो हा त भक्ति जी शुरूआति थींदी आहे भॻवान जे नाम सां नाम जपण सां छोकी भॻवानु चए थो नेक्टर ऑफ डिवोशन में असांजो हिकु श्लोक ईंदो आहे सेवन मूंखे ई जीवा पहिरीं ॼिभ सां पहिरीं सेवा शुरू कयो त ॼिभ जा ॿ कम आहिनि टेस्टिंग एंड टॉकिंग स्पीच जी त
अगर सेवा में हिन जिभ खे लॻायूं था, यानी भॻवान जो प्रसाद खाई था, उहो बि सेवा आहे। हाँ ऐं भॻवान जो नाम जप करूं था, उहो बि सेवा आहे। त भॻवान चए थो पहिरीं हिन खे तूं सेवा में लॻाए, त तॾहिं असां भॻवान खे हिन नाम जप करूं था। अॼु ये चवण लाइ त घणेई कुझु आहे, टाइम घटि आहे, परंतु शॉर्टकट में यही है कि भक्ति जी शुरूआत भॻवान खे पंहिंजी जेकी मेन सेंस ऑर्गन आहे टंग, उनखे सेवा में लॻाइणु, विथ टेकिंग प्रसाद एंड जप करणु, तो इहो मेन शइ आहे। ऐं हा, तव्हां पहिरीं प्रश्न इहो पुछो कि 16 माला ई जप छो? एक्चुअली में 16 माला त हिकु टाइम स्लॉटेड असांखे असांजे आचार्य ॾिनी आहे कि कलयुग जा माण्हू आहिनि, सॼो ॾींहुं त करे कोन पाईंदा, त घटि में घटि 16 माला करण में 2 कलाक लॻंदा। ऐं 2 कलाक जेके थींदा आहिनि हुन में जेके 16 जप माला जप कंदा आहियूं, उन में लॻभॻि 26,000 केतिरा इहे थींदा आहिनि, माना भॻवान जो नालो हरे कृष्णा राम, इहे 2 आहिनि, त ईअं करे 26,000 के 28,000 ईअं कुझु आहे। त चवंदा आहिनि सॼे ॾींहं में असां ओतिरे ई श्वास वठूं, एतिरा हज़ार, उहे न श्वास में भॻवान करना, त इहे 2 कलाक डिवोट करणो ई आहे असांखे। पर एक्चुअली में ही कोन्हे, एक्चुअली में आहे निरंतर ऑल टाइम भॻवान जो नालो हलंदो रहे। भॻवान जो नालो ऑल टाइम तॾहिं हलंदो जॾहिं असां ही 2 कलाक डेली प्रैक्टिस कंदासीं। पोइ प्रैक्टिस कंदे 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 सालनि खां पोइ भले चाहे असां जप माला न बि खणूं न, छोकी भॻवान सां हाणे मूंखे प्रेम थी वियो आहे, भॻवान जो नालो वठण में ई मूंखे ख़ुशी थी थिए, त मूंखे केरु चवणो कोन पवंदो कंहिंखे कि भाई खण भाई जप कर माला कर, न मां स्पॉन्टेनियस मुंहिंजे मुंहं में भॻवान जो नालो पोइ बाक़ी। अच्छा, हाणे वेंदे वेंदे मुंहिंजो थियो आहे सुवाल मन में आयो आहे कि तव्हांजो इहो ज्ञान घणनि माण्हुनि खे ख़बर पवे, छो घणे अहिड़ा आहिनि, मूंखे लॻे थो कि हूंदा, मां बि त आहियां न ॾिसो जिनखे इन ज्ञान जे बारे में ख़बर ई, त ॿियो कहिड़ो उपाय आहे जीअं उहो असीं पहुचाए सघूं? हा, सुठो प्रश्न आहे। ही महीने में तो भाई ठीक है, घर घर में थींदो आहे, माण्हू जो आहे थोरो प्रवचन आहे, तव्हां बि जीअं सॾंदा आहियो त थोरो माण्हू खे ज्ञान अगरि रेगुलरली खपे, भाई हा हाणे मुंहिंजी इच्छा आहे कि मां अध्यात्म में वञा, त असांजा रेगुलर क्लासिस थींदा आहिनि ऑनलाइन थींदा आहिनि। अच्छा, ज़ूम में मां क्लासिस कंदी आहियां एवरी डे इवनिंग में शाम जो, त हुन में जॉइन करे सघो। अगरि कंहिंखे खपे त तव्हांखे लिंक बिल्कुलु बिल्कुलु। त मां तव्हां सभिनी खे इहा ज़ूम लिंक बाक़ाइदे हाईलाइट कंदसि। तव्हां जीअं जीअं असांजो वीडियो ॾिसंदा, तव्हांजे साम्हूं ज़ूम लिंक बि ईंदी, नंबर बि अची वेंदो, ऐं तव्हां आराम सां ऑनलाइन में इहे क्लास जॉइन करे सघो था। सो मां वधीक ॻाल्हाइण त चाहियां थी, पर चवंदा आहिनि वक़्त खे सलाम आहे, ऐं अहिड़ो एपिसोड ॿियो बि ठाहींदासीं, छो जो ज्ञान जो जेको भंडार आहे तमामु घणो आहे असांजी माता जी वटि। पर बसि वेंदे वेंदे जय झूलेलाल, हरे कृष्ण। हरे कृष्ण।